हाँ भाई कहिड़ो मुतालबो है जेको बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु गुल हसन कलमती राइटर ॼाओ मलिर ॼाओ जे बीमारी में हॉस्पिटल जे बिस्तर ते पियल आहे त इन जो इलाज जारी आहे। पर अफ़सोस हिन सिंधी राइटर असां सां हेॾी असांजे मलिर जी ख़िदमत सिंध जी ख़िदमत कई आहे। कराचीअ जे चपे चपे में वञी उतां जे जाइयुनि जो तहक़ीक़ करे तफ़्तीश करे उन्हनि खे ज़ाहिर कयो आहे ऐं असांखे मारवी मलिर जी कराचीअ जी मारवीअ जहिड़ो किताबु मुहैया कयो। पर अफ़सोस अॼु गुल हसन कलमती पंहिंजे ज़िंदगी ऐं मौत जी जंग विड़ी रहियो आहे ऐं असां सम्झूं था त गुल हसन कलमती असांजे मलिर जो असांजे पाकिस्तान जो सरमायो आहे। इन जो ॿाहिरि मुल्कनि में इलाजु थियणु खपे। जॾहिं असां सम्झूं था त उमर शरीफ़ जहिड़े माण्हू जो इलाजु ॿाहिरां थी सघे थो, सिंध गवर्नमेंट इन जो ख़र्चु बर्दाश्त करे सघे थी, पोइ असांजे मलिर जाए सां इहो ज़ुल्म छो? हू हिते कराचीअ में पियो आहे ऐं पंहिंजे ज़िंदगीअ जी जंग विड़ी रहियो आहे। असां सिंध गवर्नमेंट सां मुतालबो था करियूं त जेतिरो थी सघे जल्द अज जल्द इहो फ़ैसिलो वठे ऐं गुल हसन कलमतीअ खे ॿाहिरि मोकिले उन जो इलाजु कराए त जीअं मज़ीद उहो असांजे मलिर जी सिंध जी पाकिस्तान जी ख़िदमत करे सघे।